सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे। फुर चोरनि ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। दादू भरिसां ॻोठु गुलाम कादिर लुंड में बूह चोरी दौरान भाॻियनि हथियां मुबैना 2 चोर ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा आहियूं जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अब्दुल हफ़ीज़ पवर ऐं अल्ताफ़ पवर शामिल आहिनि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे। फुर चोरनि ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ख़बर बाबति नाज़रीन अवांखे आगाह कंदासीं। दादू भरिसां ॻोठु गुलाम कादिर लुंड में बूह चोरी दौरान भाॻियनि हथां मुबैना 2 चोर ज़ख़्मी थी पिया आहिनि जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अब्दुल हफ़ीज़ पवर ऐं अल्ताफ़ पवर शामिल आहिनि। नाज़रीन ख़बर अवांखे ॾींदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे। फुर चोरनि ऐं धाड़ा रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। दादू भरिसां ॻोठु गुलाम कादिर लुंड में बूह चोरीअ दौरान भाॻियनि हथां मुबैना 2 चोर ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में अब्दुल हफ़ीज़ पवर ऐं अल्ताफ़ पवर शामिल आहिनि। नाज़रीन इशू बाबति अवांखे आगाह कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदअमनी वधी वई आहे। फुर चोरियूं ऐं धाड़ा रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। दादू भरिसां ॻोठु गुलाम कादिर लुंड में बूह चोरीअ दौरान भाॻियनि हथां मुबैना 2 चोर ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे दादू मां धरती न्यूज़ रिपोर्टर इशफ़ाक़ मलिक। जी इशफ़ाक़ मलिक। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में बि बदअमनी हिन महिल चोट चढ़ियल आहे। ॾींहों ॾींहुं दादू शहर जे अंदरि फुर चोरी जूं वारदातुनि में इज़ाफ़ो अची रहियो आहे। अॼु जेको राति देरि सां ख़ुदाबाद थाणे जी हद आहे ॻोठु गुलाम कादिर लुंड में ज़मीनदार आहे गनी लुंड, उन जे बुह जी धड़ मां 2 चोर मुबैना तौरु चोरी करे रहिया हुआ त उते भाॻिया पहुची आहे। चोरनि ऐं भाॻियनि जे विच में फायरिंग थी आहे जंहिंजे नतीजे में 2 चोर आहिनि हफ़ीज़ पवर ऐं अल्ताफ़ पवर जेकी ज़ख़्मी थी पिया। उन्हनि खे हद जी पुलिस आहे ख़ुदाबाद थाणे जी, उन्हनि सिविल इस्पताल दादू पहुचायो जिथां ॿिन्ही चोरनि जी तबियत में सुधारो न अचण जे करे उन्हनि खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चोरी ऐं जेको ॾोहारियुनि चोरनि वटि हथियार हथाया आहिनि अहिड़े क़िस्म जा 2 धार ख़ुदाबाद थाणे ते केस बि जेको आहे दाख़िल कया विया आहिनि। जेको फिरियादी आहे उनजो चवणु आहे त हुनजी बुह जी धड़ मां रोज़ानो जे बुनियाद ते जेको बूह चोरी थींदो हो हू राति उन चोरनि जी ॻोल्हा लाइ पंहिंजी बुह जे धड़ में ई लिकियल हो त चोरनि अची चोरी कई आहे। उनजे दौरान चोरनि असांखे ॾिठी ऐं असांजे मथां फायरिंग कई आहे ऐं असांजी जवाबी फायरिंग में जेकी 2 चोर आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। पर जॾहिं चोरनि जा जेका वारस आहिनि उहे बि सिविल इस्पताल दादू पहुता। उन्हनि जेको फिरियादी आहे उनजे इल्ज़ामनि खे रद्द कंदे इहो चयो त असांजो पवर बिरादरी सां संगावती तकरार आहे जंहिंजे जेको आहे सो इहो गनी लुंड आहे उहो उन्हनि जी धुर बणिजी असांजे नौजवाननि खे ॿधी ऐं बाद में गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका पुलिस आहे उनजो किरदारु इहो रहियो त जेकी आहे सो पुलिस जेको आहे उहो थाणे ते केस दाख़िल करण जे बजाए FIR बुक खणी दादू सिविल इस्पताल में अंदरि वेही उन ॿिन्ही जेकी ज़ख़्मी जवाबदार आहिनि उन्हनि जे मथां 2 धार केस दाख़िल कया विया। वॾी महिरबानी इशफ़ाक़ तफ़सीलात ॾियण लाइ।